अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, मीरपुर बठोरो की तारीख़ में पहिरियों भेरो मंशियात के वडे पैमाने ते विक्रे के खिलाफ औरतूं बाहर निकरी आयूं। औरतुन एहतजाज जो मुजाहिरो करे सख्त नारेबाजी कई। मीरपुर बठोरो शहर और आसपास वारन इलाइकन में आइस, हीरोइन, गुटकन और मेनपुरी समेत हर किस्म की मंशियात के वडे पैमाने ते विक्रे के खिलाफ नाजिया बाघल, बतुल ख्वाजा, आयशा कमरानी, जुलेखा कमरानी, यास्मीन पारबाई, बसरा बाघल, बिल्किस ख्वाजा, गुल खातून मल्हा और STP जिले सजावल की सदर अब्दुल गनी मल्हा की अगवाणी में शहर के मुख्तलिफ इलाइकन के औरतुन सिविल अस्पताल मीरपुर बठोरो के मेन गेट अगियां एहतजाजी मुजाहिरो करे मंशियात के विक्रे और पुलिस इंतजामिया खिलाफ सख्त एहतजाज कयो। सिंध ऑनलाइन टीवी छठे सजावल के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद उन मौके ते औरतुन चयो तो शहर में आइस, हीरोइन, गुटकन और मेनपुरीन समेत हर किस्म की मंशियात वडे पैमाने ते आम विक्र जिया विक्रो थी रही है, जै सबब संदन नौजवान नशे जा आदी थी पंहिंजी जिंदगियूं तबाह करे रहिया आहिनि, पर नशे के इस्तेमाल खां पोइ घर वारनि सां झेड़ा कनि था, जै सबब संदन जिंदगियूं अज़ाब बणिजी वियूं आहिनि। उन्हनि चयो त नशे की पुराईअ लाइ पैसा न ॾियण ते नशे के आदी नौजवाननि पारां घर भातियुनि खे मारकुट करण मामूल बणिजी वियो आहे। नशे में मुब्तला केतरा ही नौजवान नफ्सियाती मरीज थी अस्पताल भेड़ा थी चुका आहिनि। पुलिस इंतजामिया मंथनू वठी मंशियात फरोशन खे खुली छूट ॾेई वेठी आहे। उन्होंने चयो त पुलिस अमलदारन पारां मंशियात जो विक्रो बंद कराइण बजाय मंशियात फरोशन खां भत्तो वसूल करण लाइ खास एहलकारन जूं ड्यूटियूं लगाए छॾियूं आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त मीरपुर बठोरो मां मंशियात जो खात्मो आणे नौजवान नस्ल जूं जिंदगियूं बचायूं वञनि, ॿी सूरत में बाईपास बंद कयो वेंदो, पोइ भले SSP सजावल असां खिलाफ केस दाख़िल कर। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।